जी नाज़रीन, अॼु 20 ॾींहं गुज़री विया आहिनि जेका कोरोना जी वबा आहे उन खां पोइ जेके थरपारकर जा जेके समूरा शहर आहिनि मिठी, इस्लाम कोट, डिपलो, छाछरो, डानू, नंगर पारकर, कलोई, 20 ॾींहंनि खां जेके मुसलसल लॉकडाउन आहिनि। सूरताल जेका से थरपारकर जे जेके बहिराड़ी वारा ॻोठ आहिनि उन्हनि जी इंतिहाई संगीन थी वई आहे। सिंध हुकूमत तरफ़ां जेका से को रिलीफ वारो सामान अञा पहुची न आहे सघियो। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेका से एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत जेका से 12,000 रुपया जेके औरतुनि में विरासत कई पई वञे, उहे जेके असां हिन वक़्तु जेके थरपारकर जा शहर जेके सेंटर ॾिठा आहिनि उते जेका से रेंजर्स आहे, पुलिस मौजूदु आहे, उहो जेको से उन्हनि औरतुनि खे जेके पैसा ॾिना पिया वञनि उन्हनि में जेका से कटौती न पई कई वञे। 12,000 जेके मुकमल ॾिना पिया वञनि। सेंटर जेके आहिनि उन्हनि ते रेंजर्स आहे, पुलिस जा जेके जवान आहिनि उहे मुक़ररु थियल आहिनि। पर जेका से एहसास कफ़ालत प्रोग्राम वारी जेका किस्त जेका शुरू थी आहे उन खां पोइ शहरनि अंदरि जेका से औरतुनि जी जेका रश आहे उहो वधी वई आहे। जेके सेंटर आहिनि उते औरतुनि खे जेका से 5-5 फुट जे फ़ासिले ते उन्हनि खे उते विहारे उन्हनि खे पैसा त ॾिना पिया वञनि, पर औरतुनि जी शहर अंदरि जेका दाख़िल थियण ऐं जेके ॿहिराड़ी जा जेके ॻोठ आहिनि उते को सेंटर जेको आहे से उहो खुली न आहिनि सघिया। उन्हनि जे करे ॿाहिराड़ी खां ईंदड़ जेके औरतूं आहिनि उहे परेशान बि आहिनि। ऐं जेके शहरनि में शिकायत इहा मिले पई त जेका से डिवाइस जेके ओमनी वारा जेके उन्हनि खे मिलियल आहिनि उन डिवाइस जी जेका खोट आहे, उहा डिवाइस जी खोट हुजण जे करे जेका से हिकिड़े शहरनि जा जेके सेंटर आहिनि उन्हनि ते हिकिड़ी डिवाइस हुजण जे करे नाला जेके सुबुह घटि जेका से निकिरंदे नज़र अचनि था, छो त वॾे तइदाद में औरतूं मौजूदु आहिनि ऐं हज़ारनि जा जेके हिते नाला आहिनि उन एहसास कफ़ालत जेका प्रोग्राम उन जी जेका किस्त आहे उन में उनजे करे हीउ प्रोसेस जेको आहे से उहो डिघो थींदो पियो वञे। औरतूं जेके से काफ़ी जेका से सेंटरनि ते जेका से ॿाहिरि वेठल असांखे नज़र अचनि थियूं। घुर्ज ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेका से जिते डिवाइस जी जेका खोट पैदा थियल आहे उहो वधीक डिवाइस जेके आहिनि उहे सेंटरनि ताईं मोकिलियूं वञनि त जीअं औरतुनि खे जेका पैसा मिलण में जेका लेट थिए पई उहो पूरी थी सघे। बाक़ी जेकॾहिं सॼे थरपारकर जी सूरताल ॾिसंदासीं जेके 2600 ॻोठ आहिनि उते रिलीफ जो सामान कोन्हे पहुची सघियो ऐं वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेके ऐलान कयो वियो राशन उहो बि न आहे पहुची सघियो। ऐं वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेके कैश जेके पैसा जेके ॾियण जो ऐलान कयो उहो बि न आहिनि पहुता। फ़िक़्त हिन वक़्तु जेका से एहसास कफ़ालत प्रोग्राम जा पैसा आहिनि उहो विराए पिया वञनि। सिंध हुकूमत जेको ऐलान कयो आहे उन ते को अमल थींदो नज़र नथो अचे त सिंध हुकूमत खे घुरिजे त जेका से ऐलान कयल जेका रिलीफ वारो सामान आहे उहो जल्द शहर ऐं ॿाहिराणी वारे ॻोठनि ताईं पहुचायो वञे त जीअं जेके ग़रीब तबिको पौरत आहे जेको बेरोज़गार आहे उनजी जेका मुश्किलातूं उन ते काफ़ी हद ताईं कंट्रोल थी सघे ऐं जेके ग़रीब माण्हू बुखूं काटनि मजबूर आहिनि उन्हनि जा जेके बचा आहिनि उहो ज़िंदगी सुठे नमूने गुज़ारे सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।